बॉक्सिस लाल शहबाज कलंदर जो खुलिया त उन में हिकिड़े में पैसा निकिता माशाल्लाह 2,40,00,000 रुपए कम थिए। हाणे लास्ट टाइम 2 महीना पहिरीं जेको लास्ट खुलियो उन में 1,97,00,000 रुपया, पोइ उन में चांदी बि हूंदो आहे, कुझु सोन हूंदो आहे, तक़रीबन 300 मिलियन 30 करोड़ रुपया ज़कात या असां यूनिवर्सिटी ईंदा आहियूं त मुस्तक़िल माण्हू स्कॉलरशिप मिले उन्हनि खे। हर कंहिं पंहिंजी मर्ज़ी आहे, कुझु सैयद न वठंदा आहिनि, के सैयद वठनि बि था ज़कात को असांजी। अस्सलाम वालेकुम नाज़रीन, WTN जे प्रोग्राम में अवांखे भली कार। अॼु असांजा जेके मुअज़्ज़िज़ मेहमान आहिनि साईं रियाज़ शाह शिराज़ी साहब आहिनि, पाण सूबाई वज़ीर आहिनि औक़ाफ़, उशर ज़कात ऐं मज़हबी मुआवलनि जा। रियाज़ शाह शिराज़ी साहब, वॾी महिरबानी असांखे वक़्तु ॾियण जे लाइ। सभिनी खां पहिरियां मुंहिंजो सुवालु इहो आहे त औक़ाफ़ खातो अवां वटि आहे, सिंध में वॾियूं दरगाहूं आहिनि जिते सालियाना मेला बि थियनि था, जीअं कलंदर जी दरगाह आहे जिते शाह अब्दुल लतीफ़ भिटाई जी आहे, सचल सरमस्ती आहे। त इन्हनि दरगाहुनि में जेको न्याज़ नंगर या जेके बि पैसा उते अचनि था, इन्हनि जी लेन देन या इन जा मामलात कीअं था हलनि? बिस्मिल्लाह रहमान रहीम। पहिरीं त तव्हांजी महिरबानी WTN जी, माशाल्लाह तव्हांजे चैनल जी मुबारकबाद हुजनि। कुझु टाइम थी वियो आहे, तक़रीबन 7-9 महीना थी विया आहिनि। सुठो माशाल्लाह हले पियो। कराची खां कश्मीर ताईं 12 दिसंबर ते आउं वियोसि कश्मीर ते। उते बि ओपन कचहरी CM साहब असांखे मोकिलियो, सैयद मुराद रज़ा साहब। ओपन कचहरी कईसीं, उते बि तव्हांजो WTN जो हलियो पियो माशाल्लाह। असांजी बि आई हुई उते न्यूज़ व्यूज़ असां ॾिठो पिए। ॾिसो, ॻाल्हि तव्हां कई हुई दरगाह जी औक़ाफ़ जे बारे में, त दरगाहूं कहिड़ो कमु थिए पियो या कहिड़ा जेके हुते मसइला आहिनि। असांजी दरगाहूं जेकियूं औक़ाफ़ में इलाही दरगाहूं त अलाह जा वली आहिनि, जेके खटी सुठा आहिनि, त जेके माण्हू दरगाह वेंदा आहिनि, ज़ाहिरीन वेंदा आहिनि दरगाहुनि ते, त अलाह पाक खां घुरंदा आहिनि त अलाह पाक ॾियण वारो त रब जी ज़ात आहे। अलाह पाक तुंहिंजा नेक वली जेको दीन लाइ कमु कयूं, हुननि जे सदके जेके कंहिंजो वसीलो बनाइनि था, दुआऊं घुरनि था। दरगाहूं त असां वटि औक़ाफ़ में तमामु घणी पियूं आहिनि, पर जेके A कैटेगरी में, जंहिंमें ज़्यादातर जिते ज़ाहिरीन वञनि था, सॼी दुनिया मां अचनि था, पर मोस्टली पाकिस्तान मां, पंजाब मां, बलोचिस्तान मां, KPK मां, सॼी सिंध मां जेके वञनि था, ज़्यादातर माण्हू वञनि था साईं अब्दुल्ला शाह गाज़ी ते, साईं लाल शहबाज कलंदर आहे, सचल सरमस्त आहे, बिट शाह आहे, साईं अब्दुल्ला शाह साहबी आहे, सदुद्दीन शाह आहे, ऐं साईं शाह हक़ीक़ा, इलाही दरगाहूं जिते ज़्यादातर ज़ाहिरीन वञनि था। लास्ट टाइम बि जेको मेलो हो लाल शहबाज कलंदर जो, हुन में तक़रीबन 2.8 मिलियन, तक़रीबन 28 लख माण्हू आया हुआ हुते। ज़ाहिरीन सॼे पाकिस्तान मां आया, दुनिया में ॿिए मुल्कनि मां बि आया हूंदा, पर ज़्यादातर पाकिस्तान सॼी सिंध मां आया, पर ज़्यादातर जेको ज़ाहिरीन मां पंजाब जा हुआ। त उते असां वटि कोशिशि हूंदी आहे त ज़ाहिरीन खे तकलीफ़ न थिए, अलाह पाक जी मदद आहे। पर हींअर जॾहिं मिनिस्टर थियो, CM साहब सैयद मुराद अली शाह साहब मूंखे खातो ॾिनो, औक़ाफ़ या मज़हबी उमूर ज़कात उशर, चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी साहब। त मुंहिंजी कोशिशि हूंदी आहे त चीज़ुनि खे बहितर बनायूं, ज़ाहिरीन खे का तकलीफ़ न थिए। त साईं लाल शहबाज कलंदर ते डिस्ट्रिक्ट एडमिनिस्ट्रेशन त हूंदी आहे, ॿाहिरि जेको एतिरो वॾो अचे थो, इवेंट थिए थो, जंहिंमें एॾा लखे माण्हू अचनि था, हुनखे संभालण को ईज़ी न हूंदो। औक़ाफ़ जो सिर्फ़ु कमु न हूंदो आहे। असांजी जेकी दरगाह जेको अंदरियूं आतो आहे, उहो आहे औक़ाफ़ जी। जेको ॿाहिरि रोड आहिनि, पार्किंग आहे, ॿियो आहे, उहो डिस्ट्रिक्ट एडमिनिस्ट्रेशन संभाले थी। त हुन सां गॾियल कोशिशि हूंदी आहे। पर दरगाहुनि ते अगरि माण्हू जेके ज़ाहिरी नज़रानो ॾियनि था, त उहो असांजो जेको नज़रानो आहे सिंध अकाउंट 1 में वेंदो आहे, ट्रेज़री अकाउंट में वेंदो आहे। त पोइ हुकूमत सिंध असांखे जेके बि आहिनि पघारनि जी मद में पैसा ॾींदी आहे, जेके औक़ाफ़ जा मुलाज़िम आहिनि। चेक एंड बैलेंस कीअं रहंदो आहे जॾहिं नज़रानो ईंदो ई कैश वारी सूरत हाल में आहे, ऐं पाकिस्तान में असां ॾिसूं था त करप्शन माना आहे ऐं वॾी लेवल ते आहे। जॾहिं कैश उतां वञे थो त उन में चेक एंड बैलेंस या अकाउंटेबिलिटी कीअं तव्हां उनखे कंदा आहियो? तव्हां ॾिसो, ज़्यादातर जेके बि बॉक्सिस में पैसा विझंदा न, ग़रीब मिसकिन माण्हू हूंदा आहिनि, जेके ज़ाहिरी हूंदा आहिनि, वॾा पैसनि वारा माण्हू कोन विझंदा आहिनि। हुन में पैसा हूंदा आहिनि 10 रुपया, 50 रुपया, 100 रुपया। रेश ज़्यादातर जेके मेजॉरिटी माण्हू आहे, उहे सफ़ा मिसकिन, जेके 500 रुपया कमाइण वारा, 200 रुपया कमाइण वारा ग़रीब माण्हू न वीचारा, उहे ज़ाहिरीन वञी विझंदा आहिनि हुन में बॉक्सिस में। ठीकु आहे। उन खां पोइ जॾहिं बि बॉक्सिस खुलंदा आहिनि, हुन में असांजो नेशनल बैंक जो हिकिड़ो नुमाइंदो हूंदो आहे, चीफ एडमिनिस्ट्रेटर पाण वेंदो आहे, असांजो मैनेजर उते जो हूंदो आहे। त उन चीज़ुनि खे बहितर आहे त को ज़ाहिरीन खे ॾींदा था, महीने 2-3 महीननि खां अगरि बॉक्सिस खुलनि था। मिसाल तव्हांखे ॿुधायां थो त लास्ट टाइम हींअर मुंहिंजे टाइम में 2 दफ़ा बॉक्सिस लाल शहबाज कलंदर जो खुलिया। त उन में हिकिड़े में पैसा निकिता माशाल्लाह 2,40,00,000 रुपए कम थिए। 2 महीननि खां पोइ खुलियो? 4-5 महीननि जो हो हुन में। हाणे लास्ट टाइम 2 महीना पहिरीं जेको लास्ट खुलियो, हुन में 1,97,00,000 रुपया, पोइ हुन में चांदी बि हूंदो आहे, कुझु सोन हूंदो आहे, 10-12 तोला शायदि सोन जा। एवरेज अगरि 4 महीननि जो असां 2.5 करोड़ सम्झूं त साल जा तक़रीबन 6-7 करोड़ थी था वञनि कलंदर जी दरगाह था। पक्की मूंखे यादि न आहे, या पुछी तव्हां ॿुधायो, पर मूंखे यादि आहे त हींअर साल जे अंदरि
हिकिड़े दफ़ा 2,40,00,000 रुपया निकिता, ठीकु आहे ॿिए दफ़ा 1,97,00,000 रुपया सही निकिता हुआ। त हो त असांजी सिर्फ़ु वाहिद साईं अब्दुल्ला शाह गाज़ी जेको इमामज़ादो आहे पंहिंजो कराची क्लिफ्टन ठीकु में, हुते असांजो अकाउंट आहे PMC जो अकाउंट, जेको असां उहे ई पैसा असां उते ख़र्च करे सघूं था। ठीकु आहे। मां टाइम घटि हूंदे मां सवाल थोरा वधीक करणु थो चाहियां। 2.8 मिलियन तव्हां माण्हू चया कलंदर जी दरगाह ते मेले में आयो आहे लास्ट टाइम। मेले में। असां ॾिसंदा आहियूं त इंतज़ाम असांखे उते नज़र न ईंदा आहिनि हुकूमत तरफ़ां। ऐं सेवन को एतिरो वॾो शहर न आहे जो एतिरी वॾी आबादी खे या एतिरी वॾी पॉपुलेशन खे एट अ टाइम जेको आहे होस्ट करे सघे। हुकूमत कहिड़ा इंतज़ाम कंदी आहे उन मेलनि में? हुकूमत असांजी मीटिंग थींदियूं आहिनि, चीफ सेक्रेटरी असां गॾिजी करे मीटिंग कंदा आहियूं। 2.8 28 लख 27-28 लख जेके माण्हू अचनि था एट ए टाइम, हिकु टाइम ते नथा अचनि। 3-4 ॾींहं मेलो हले थो जी, ज़्यादातर अचे थो पंजाब जो माण्हू। सही। हू जीअं सिंध में इंटर थो थिए, बसुनि में अचनि था, पोइ साईं सदरुद्दीन शाह दरगाह आहे पंहिंजी सखर में, उते वेंदा आहिनि, उते हाज़िरी भरींदा आहिनि, उन खां पोइ ईंदा आहिनि हुते। माण्हू ईंदा आहिनि, काफ़िलनि में वेंदा आहिनि। त हुकूमत सिंध अल्हम्दुलिल्लाह बहितर चीज़ूं कंदी आहे, उन पार्किंग जो, उन पाणी जो, या ये वॉशरूम यूज़ करण लाइ ॿिए लाइ कोशिशि हूंदी आहे। तॾहिं त अल्हम्दुलिल्लाह चीज़ुनि खे बहितर थिए, बहितर आहे। कोई अहिड़ी का ॻाल्हि न आहे जो हुकूमत न पई करे। औक़ाफ़ खाते पारां कुझु दरगाह जे आसपास में दुकान जेके आहिनि उहे ॾिनल हूंदा आहिनि इन ते लीज़ ते, जेके ॾहाकनि खां वठी हलनि पिया। उन्हनि जा किराया कोई तक़रीबन 3-4 हज़ार। इहे छाजे करे? हालांकि किराया त अलाए शहरनि में तव्हां माशाल्लाह ॾाढो सुठो सवाल कयो मूंखां। लाल शहबाज़ कलंदर ते एतिरा दुकान आहिनि, हिकिड़ो ॿ शायदि हूंदो दुकान जेको गुलनि वारो आहे ॿियो, पर सॼी कराची खां वठी कश्मीर ताईं जेके बि असांजे औक़ाफ़ जी जेकी प्रॉपर्टी आहे, कमर्शियल हुजे या त जेकी एग्रीकल्चर लैंड आहे, अल्हम्दुलिल्लाह असांजो हींअर बि ऑक्शन आयो अख़बार में ज़मीनूं, जेकी असां वैल्यूएशन पुछाई DC खां, त बाबा तव्हां वञी जेकी वैल्यूएशन आहे, अगरि प्रॉपर्टी आहे त तव्हांजी मार्केट वैल्यू लॻायो त छा आहे। सही। ऐं हुनखे असां केतिरे में ॾियणु घुरिजे। शुरू में हलियो पियो, पर हाणे असां रेट एडवाइस कया आहिनि DC खां वठी, जीअं ऑक्शन अची विया आहिनि। पर मूं पंहिंजे असां प्रायोरिटी उन्हनि खे ॾियूं था त जेके बि दुकान आहिनि असांजे कराची में, तव्हां हिकिड़ो मिसाल थो ॾियां, असांजा दुकान आहिनि कराची में तिमर मार्केट जामा क्लॉथ में 300 खनि दुकान हूंदा, पर उनजी फैमिलीज़ उन माइटनि खां वठी अचनि पिया। पर हाणे असांजो हीअ अची वेंदो 2-3 ॾींहंनि में अख़बार में अची वेंदो, त असां ऑक्शन कयूं था। प्रायोरिटी इहा हूंदी त जे वटि आहे तव्हां, असां उन्हनि खे प्रायोरिटी ॾियूं। त उहो ई जेको न्यू रेट आहे, मिसाल 1000 रुपया नहीं पे, अगरि हू हाणे 25,000 वठे थो त असांखे त 25,000 ॾियनि। तंहिं करे असां प्रायोरिटी ॾींदासीं उन्हनि खे ॾींदासीं जेके ऑलरेडी दुकान आहे। असां आख़िरी सवाल, अव्हां वटि ज़कात वारो जेको उशर ज़कात वारो खातो बि अव्हां वटि आहे। सिंध में वॾो मसइलो आहे त ज़कात जंहिं हक़दार खे मिलणु खपे उन खे नथी मिले, यानी जेके ज़कात जा पैसा आहिनि उहे बि करप्शन जी नज़र थी था वञनि। इन हवाले सां अव्हां या सिंध हुकूमत कहिड़ा क़दम बि खणे? ॾिसो, ज़कात जो पैसो इहो आहे, जे ज़कात जो पैसो हिकु रुपियो बि खाए थो न, ख़ुदा हुनखे हिन दुनिया में बि हिसाब वठे थो, आख़िरत में बि वठे थो। ऐं को तव्हांजी मिसाल ॾींदुसि, मौला अली मुश्किल कुशा जो जॾहिं इमाम अली अलैहिस्सलाम वक़्त जो हुकुम हो, त हज़रत अकील अलैहिस्सलाम जो भाउ आयो, ज़कात न हुई, सैयदनि ते न हूंदो आहे, पर सैयद नथा वठनि ज़कात, पर सभु पंहिंजा फुरक़ान सभिनी सां, के अहले तशय्युह आहिनि, के अहले सुन्नत आहिनि, के ॿिया देवबंद आहिनि, ॿिया आहिनि, हर कंहिं पंहिंजी मर्ज़ी आहे। कुझु सैयद न वठंदा आहिनि, के सैयद वठनि बि था ज़कात। को असांजी तरफ़ां न आहे त ज़कात कंहिंखे न आहे ॾियणो, को कानून में न आहे, जेको अची वठी सघे थो, पर जेको ॾिसे थो त सैयद ते हराम आहे उहो नथो वठे। जॾहिं इमाम अली अलैहिस्सलाम लाइ तॾहिं महिल ज़कात न हुई, उन वटि बैतुल माल हूंदो हो, या त जेके बि हूंदी, त हज़रत अकील अलैहिस्सलाम चयो त मूंखे पंहिंजो ॾियो पंहिंजे भाउ जो। त मौला अली मुश्किल कुशा शेर ख़ुदा हुनखे हिकु दफ़ा ॾिनो, जेको हूंदो आहे हुनजो बैतुल माल मां या ॿी चीज़ुनि मां ज़कात न हुई, उन मां ॾिनी। त वरी ॿिए दफ़ा त मौला अली मुश्किल कुशा राति जे टाइम ते अंधेरो शायदि हुनखे टांडो ॿारे हुन घर में ॾिनई, हथ में थोरो ॾिसी, तव्हां पाण हिते ही चीज़ कोन था बर्दाश्त करे सघो, अलाह वटि कहिड़ी बर्दाश्त कयां। त मुंहिंजो मक़सदु आहे, जेको आउं त मुंहिंजी कोशिशि हूंदी आहे नेक नीति सां सॼे DZ असां वञा डिस्ट्रिक्ट ज़कात ऑफिसर, हुननि खे मीटिंग करे मूं ॿुधायो आहे त बाबा जेको केरु ज़कात में करप्शन इन्वॉल्व हूंदो हुनखे असां कतई कोन बख़्शींदासीं, हुन ख़िलाफ़ु एक्शन खयां बि आहिनि। डिस्ट्रिक्ट ज़कात चेयरमैन आहे, मेन जेकी सवाबदीदी आहे ऑनरी पोस्ट आहे डिस्ट्रिक्ट ज़कात चेयरमैन, उहो फंड माण्हू अवाम में ॾींदो आहे। माना रेशे जे हिसाब सां अगरि असांजे मेन जेको ज़कात जा पैसा आहिनि, ज़्यादातर जेको असांजी बजट आहे 1,10,000 असांजा गुज़ारा अलाउंस जा कार्ड आहिनि सॼी सिंध में, हर डिस्ट्रिक्ट में। माना पॉपुलेशन जे हिसाब सां थींदा आहिनि। मिसाल आउं ठठी ज़िले जी ॻाल्हि कयां, अगरि असांजे ठठी ज़िले में 11 लख जी पॉपुलेशन आहे, त 2,000 या 2,200 जे क़रीब हूंदा, पर हर देह में हुन देह जो जेके 8-10 गुज़ारा अलाउंस ॾींदा, त उन्हनि जो जेको कमेटी जो या उन तहलके जो देह जो चेयरमैन हूंदो, उहो रिकमेंड कंदो त हिनखे ॾियो।
त असां जीअं यूनिवर्सिटियुनि खे बि ॾींदा आहियूं ज़कात लाइ, को तक़रीबन 300 मिलियन 30 करोड़ रुपया ज़कात या असां यूनिवर्सिटी ॾींदा आहियूं त मुस्तक़िल माण्हू स्कॉलरशिप मिले उन्हनि खे। कोशिशि आहे त पंहिंजी नियत सां त चीज़ नेक नियत सां त इन चीज़ुनि खे बहितर करे। अगरि केरु ग़लति करे थो हुनखे असां त उनजे ख़िलाफ़ु फ़ौरन एक्शन खणंदा आहियूं। अगरि केरु आहे त उन्हनि खे मुंहिंजो बि स्टार्टिंग फर्स्ट डे का मैसेज आहे त तव्हां कंदा ख़ुदा तव्हांखां हथ बि हिसाब वठंदो, पंहिंजी ॿियनि चीज़ुनि में तव्हां सही बीमारियुनि में ॿियनि में हुननि में तव्हां भरींदा। त मुंहिंजी कोशिशि हूंदी आहे त ख़ुदा न ख़ास्ता को बि ज़कात जो ग़लति पैसो इस्तेमालु केरु न करे, करप्शन न करे, न त पोइ ख़ुदा वटि बि जवाबु ॾींदो। असांजी कोशिशि आहे त चीज़ूं अहिड़ियूं न थियनि। बहितर थियनि। नाज़रीन, WTN में इहो सिलसिलो हमेशह जारी रहंदो। असां कोशिशि कंदासीं त कंहिं न कंहिं नए महिमान सां अव्हां जी मुलाक़ात कराइजे ऐं उनजे शख़्सियत जे हवाले सां, या हू अगरि कंहिं सरकारी उहिदे ते आहे त अव्हां जा जेके सवाल जेके अव्हां नथा पुछी सघो उहे उन्हनि जे साम्हूं रखजनि त जीअं अव्हां जा मसाइल जल्द खां जल्द हल थी सघनि। साईं रियाज़ हुसैन शाह शिराज़ी साहिबु असां सां गॾु मौजूदु हुआ। साईं जी वॾी महिरबानी। कंहिं ॿिए नए महिमान सां अव्हां सां वरी मुलाक़ात कंदासीं। तेसिताईं अल्लाह हाफ़िज़।